अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾावया संझा सैयद हल्दा से हेडलाइन सिर्फ। NCOC 8 खां 16 मई ताईं कारोबारी मरकज़ दुकान ऐं सियाती मार्ग बंद करण वारे ऐलान ते अमल दरामद लाइ मॉनिटरिंग टीमूं जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। इजलास में ईद मोकलुनि दौरान SOPs ते अमल दरामद खे यकीनी बणाइण लाइ वफ़ाक़ी, सूबाई ऐं ज़िले सतह ते मॉनिटरिंग टीमूं जोड़ियूं वेंदियूं। NCOC जे फ़ैसिले तहत कराची में समुंड किनारे ते बि अवाम खे वञण जी इजाज़त न हूंदी। वफ़ाक़ी काबीना इलेक्ट्रॉनिक वोटिंग लाइ ABM मशीन इस्तेमाल करण ऐं समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियण बाबति ॿिनि ऑर्डिनेंसेस जी मंज़ूरी ॾेई छॾी। फवाद चौधरी जो चवणु आहे त 4 नुकाती चूंड सुधारनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। 90 लख समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾिनो वेंदो। कानून साज़ी में PP ऐं नून लीग हिमायत कनि या न, पर असांखे अॻिते वधणो आहे। बिलावल भुट्टो ऐं मरियम नवाज़ जी सूरत में नाबालिग क़यादत सां असां ते बढ़ी वई आहे। सूचना वारे वज़ीर जी काबीना जे फ़ैसिलनि बाबति ब्रीफिंग चवे थो सिंध हुकूमत SOPs ते अमल कराइण में नाकाम रही आहे। कराची में केस वधिया त मईशत खे नुक़सान रसनो। काबीना फ़ौज मुक़रर करण बाबति सिंध सरकार जी दरख़्वास्त मंज़ूर कई आहे। इलेक्शन कमीशन कराची तक NA 249 ते थियल नंढी चूंड में नून लीग उम्मीदवार मुफ्ता इस्माइल जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे पूरे तक में वोटनि जी ॿीहर ॻणप जो हुकुम ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन हुकुम ॾिनो आहे त समूरियूं जमायतूं 6 मई ते RO ऑफिस पहुचनि। 6 मई ते सुबुह जो 9 वॻे वोटनि जी ॿीहर ॻणप थींदी। कामयाब ॼाणायल PP उम्मीदवार कादिर मधुखेल चयो आहे त ज़िलत नून लीग जे मुक़दर जो हिसो बणिजी चुकी आहे। ॿीहर ॻणप में बि PP कामयाब थींदी। सिंध हुकूमत कोरोना वबा सबब चूंड मुलतवी करण जो चयो आहे। तहरीक इंसाफ़ कराची तक NA 249 ते ॿीहर चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त ॿीहर ॻणप मां फ़ाइदो नाहे, तक ते ॿीहर इलेक्शन कराई वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां न चवणु आहे त शिकायत खां सवाइ सॼे तक जी ॿीहर ॻणप हिकु नई रिवायत आहे। 2018 जी चूंडुनि में केतिरनि ई तकनि जो टर्नआउट 5% खां घटि हो। उन वक़्तु असांजे उम्मीदवारनि खे ॿीहर ॻणप जो मौक़ो न ॾिनो वियो। PP अहिड़नि तकनि ते ॿीहर ॻणप लाइ इलेक्शन कमीशन वञण ते गौर कंदी। वज़ीर आज़म साहब होश खां कमु वठो, मुल्क में महांगाई वधी वई आहे। अलमियो इहो आहे त मुल्क अंदरि महांगाई में घटिताई जो को बि इम्कान नाहे। इमरान ख़ान जी हुकूमत जो हर गुज़रंदड़ ॾींहुं महांगाई जो तूफ़ान आणे रहियो आहे। PP वफ़ाक़ में हुकूमत ठाहे सॼे मुल्क जे मज़दूरनि लाइ बेनज़ीर कार्ड जारी कंदी। ऐं सुप्रीम कोर्ट में नैब ऑफिसरनि तरफ़ां जवाबदारनि खां रिश्वत वठण ते ॿीहर इंक्वायरी जे हुकम ख़िलाफ़ नैब जी अपील ते दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मार्क्स न आहिनि त नैब में मौजूद ऑफिसर वॾा फ्रॉड करे रहिया आहिनि ऐं नैब चेयरमैन ख़ामोश आहे। नैब चेयरमैन त सुप्रीम कोर्ट जो अॻूणो जज रहियो आहे। उहो इंक्वायरी खां सवाइ कंहिं मुलाज़िम खे कीअं फारिग करे सघे थो।